आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। अचूल नाज़रीन, सरफराज हुसैन हैदरी खां, मेहरान धामराई जी करीबी नहीं काफ़ी धुंध। सरफराज हैदरी सां गॾु आहियूं ऐं अवां जेके बि दोस्त ॾिसंदड़ आहियो, तव्हां को बि टैलेंट आहे त असांखे कॉल कयो पंहिंजे नंबर ते। इंशाल्लाह असां तव्हां ते पुछंदासीं, तव्हां टैलेंट खणी 5 टाइम चैनल ते ॾेखारींदासीं। त हींअर अचो साईं ॿुधो, सरफराज हुसैन हैदरी खां सुठो थो लॻे।
पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।